ओ वॾियूं हामूं हणी हुन यारी रखी चई यारी बि पंहिंजी आहे पकी जॾहिं वक़्तु ॾुखियो वधायो हुन रस्तो ई पंहिंजो मटायो जॾहिं वक़्तु ॾुखियो वधायो हुन रस्तो ई पंहिंजो मटायो वॾियूं हामूं हणी चई यारी रखी चई यारी बि पंहिंजी आहे पकी जॾहिं वक़्तु ॾुखियो वधायो हुन रस्तो ई पंहिंजो मटायो जॾहिं वक़्तु ॾुखियो वधायो हुन रस्तो ई पंहिंजो मटायो चयो मासी हली तूं न मूं सां सघंदे चयईं ईअं थींदो जीअं चवंदे चयईं ईअं थींदो जीअं चवंदे चयो मासी हली न मूं सां सघंदे चयईं ईअं थींदो जीअं चवंदे चयईं ईअं थींदो जीअं चवंदे ओचितो वियो पराओ हुन रस्तो ई पंहिंजो मटायो ओचितो वियो पराओ हुन रस्तो ई पंहिंजो मटायो खुशखबरी डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो जीअं त असां वटि शादी मंगणी सालगिरह सुन्नत ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सेरा लाॾा ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु असां वटि बहितरीन शाइरी सां कलामनि जी बहितरीन रिकॉर्डिंग बि कई वेंदी आहे वधीक राब्ते लाइ गुलज़ार अहमद मोबाइल नंबर 0335251785 मुस्तफा गुरबत आशिक़ थो फ़िलहाल त सदाईं सूरत में पर अॼु बि सूरत इहो छा थो थिए अलाए छाजे लाइ मूंखे धार कयाई दोस्त थी मूं ते वार कयाई दोस्त थी मूं ते वार कयाई अलाए छाजे मूंखे धार कयाई दोस्त थी मूं ते वार कयाई दोस्त थी मूं ते वार कयाई हुन पंहिंजो थी मूंखे हरायो हुन रस्तो ई पंहिंजो मटायो हुन पंहिंजो थी मूंखे हरायो हुन रस्तो ई पंहिंजो मटायो इलियास गुरबत अजीज हसनानी जो दोस्त आहे गुरबत मूं इहा ग़लती कई आहे इलियास जंहिंजी सज़ा मिली आहे इलियास जंहिंजी सज़ा मिली आहे गुरबत मूं इहा ग़लती कई आहे इलियास जंहिंजी सज़ा मिली आहे इलियास जंहिंजी सज़ा मिली आहे हुन सां निभायो हुन रस्तो ई पंहिंजो मटायो वॾियूं हामूं हणी हुन यारी रखी चई यारी बि पंहिंजी आहे पकी जॾहिं वक़्तु ॾुखियो